जी। अॼु पूरी दुनिया में इंटरनेशनल मदर लैंग्वेज डे मल्हायो पियो वञे। इहो हिन जे करे थींदो आहे जो हिकु ज़माने में ईस्ट पाकिस्तान जेको आहे उहो पाकिस्तान जो हिसो हुयो। पोइ जिना हिकिड़ो फ़ैसिलो कयो ऐं उते तक़रीर कई हुई त पाकिस्तान जी जेका सरकारी ॿोली हूंदी उहा सिर्फ़ु उर्दू हूंदी। पोइ उन ते मुजीब रहमान ऐं ॿिया माण्हू ॿिया जेके बि तरक़ी मसंद माण्हू हुन पासे जा हुया या ओलह पाकिस्तान जा हुया उहे नाराज़ थी पिया छो त उर्दू कंहिं बि ख़िते जी ॿोली न हुई, न ओॾांहुं बंगालियुनि जी, न सिंध जे माण्हुनि जी, न बलोचनि जी, न पश्तूननि जी, न पंजाबियुनि जी। पोइ उनखे जबरन मढ़ियो हुयो। अहिड़ा कानून ठाहियूं ऐं तव्हां ॾिठो त उन जा नतीजा उघरा थिया। मूं हिकिड़ो किताबु पढ़ियो जंहिंजो नालो फ्रॉम लैंग्वेज मूवमेंट टू बांग्लादेश, माना ॿोलीअ जी जदोजहद खां मुल्की आज़ादीअ ताईं। हाणे ताज़ो हिकिड़ो फिल्म बि आयो आहे मुजीब द मेकिंग ऑफ नेशन। त मां हमेशह दोस्तनि खे इनकरेज कंदो आहियां त महिरबानी करे इहे सभु शयूं ॾिसो, पढ़ो, सम्झो ऐं पोइ लिखो। अॼु असां हिते ॿोलियुनि जो ॾींहुं मल्हायूं पिया ऐं असांजे लाइ इहो मादिरी ॿोलियुनि जो सभई मादिरी ॿोलियूं असांजे लाइ एतिराम लाइक़ु आहिनि छो त असीं रियासत न आहियूं, असीं अवाम आहियूं। ऐं अवाम में हुजण जे करे इहो बेनिफिट हूंदो आहे त अवाम पाण हिक ॿिए सां नफ़रत न ठाहींदो आहे। इन जे लाइ जेके आहिनि से रस्ता अलॻि ॻोल्हिया वेंदा आहिनि। असां उर्दू ॿोलीअ खे मादिरी ॿोली सम्झूं था, सिंधी आहे, बलोची आहे, पश्तो आहे, ब्राइबी आहे, इवन ही थर में हाणे आऊं ताज़ो चकर हणी आयुमि या ढाटकी आहे, हिकिड़ो वॾो अमाउंट आहे माण्हुनि जो जेको ढाटकी ॻाल्हाए थो, ऐं पश्तो आहे, सराइकी आहे, हिंदको आहे, शिना आहे, बल्ती आहे, खोड़ ॿोलियूं आहिनि। 22 खां मथे पाकिस्तान में ॿोलियूं आहिनि। ऐं अॼु न रुॻो असां सिंध में या कराची प्रेस क्लब में बल्कि हैदराबाद में ॿियनि इलाइक़नि में मादिरी ॿोलियुनि जा ॾींहं मल्हाइनि पिया। पंजाब में अॼु प्रेस क्लब जे साम्हूं ख़ासि तौर ते लाहौर में हुते जुलूस कढियो थो वञे 5-6 तंज़ीमुनि जे तरफ़ां। सराइकीअ जो जेको बहाउद्दीन ज़करिया यूनिवर्सिटी आहे उनजो उते जेको आहे सो वॾो सेमिनार आहे। उनखां सवाइ सराइकी मूवमेंट्स जा जेके बि दोस्त आहिनि उहे पंहिंजी मादिरी ॿोलीअ जे हक़ में आहिनि। रचनावी अदबी बोर्ड वारा हू पंहिंजे ॿोलीअ जे हक़ में आहिनि। ईअं अहिड़ी तरह पेशावर यूनिवर्सिटी जो पश्तो डिपार्टमेंट आहे, बलूचिस्तान यूनिवर्सिटीअ जो बलोची डिपार्टमेंट आहे। त इहे सभु मल्हाइनि पिया। सॼी दुनिया में बराबरीअ जे बुनियाद ते माण्हू घुर कंदा आहिनि ऐं उन घुर जा अॻिते हली सुठा नतीजा निकिरंदा। इन जे करे दोस्तनि खे गुज़ारिश आहे त अहिड़े क़िस्म जे प्रोग्रामनि में ज़रूरु शामिलु थियनि। गंजा